अस्सलाम वालेकुम नाजरीन, AK सिंध न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। नवाबशाह खां ख़बर शामिल कंदा हलूं, जिते बरसात माखी जहिड़ी मिठड़ी सॼी सिंध के उजाड़े छॾियो आहे। ग़रीब मारूअड़ा बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, ॿ वक़्तनि जी मानी खाइण लाइ परेशान आहिनि। नवाबशाह बलोच कॉलोनी जी बेवाह मिस्कीन पीरसन औरत जो घर बे बरसात सबबु किरी पियो आहे। ॾुखनि जी सतायल घर किरण जे ॾुख में पंहिंजे अखियुनि जा लुड़क न रोकी सघी। वधीक ॾिसूं था AK सिंध न्यूज़ जो ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे हिन रिपोर्ट में। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, जिथे बरसाति सॼी सिंध खे ॿोड़ियो उते नवाबशाह में हिकिड़ी बलोच कॉलोनी आहे। हिते बलोच कॉलोनी में ग़रीब मिस्किन रहनि था। 15 ॾींहं थी विया आहिनि। बरसाति रुकिजे वञे बावजूदि बि घरनि जो पाणी न निकितो। घरनि में अञा बि पाणी दाख़िल आहे। हितां जा जेके रहायशी आहिनि तमामु परेशान आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त न असांखे टेंट मिलियो आहे, न असांखे राशन मिलियो आहे। असांखे टेंट कॉलोनी में रहायो आहे, पर उनजे बावजूदि अॼु बि असांखे उन्हनि उते चयो आहे त तव्हां टेंट ख़ाली करे ॾियो, हितां हलिया वञो, स्कूल में रहूं था। उतां बि असांखे कढियो। हिते हिकिड़ी ॿोॾड़ी आहे पीरसन जो घर आहे, उहो जेको ड्रथो बीठो आहे उन में पाणी बीठो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयो, उनजो छा चवणु आहे। असां नंढड़ा बच्चा काॾे वठी वञूं, कंहिंखे दानियूं असांजे लाइ केर बि न आहे, न दाद न फिरियाद का शइ न आहे। असां नंढड़ा बच्चा ॿुॾी मरी वञनि, हुन में दाद फिरियाद केरु कंदो? हा न, असां घर ड्रया पिया आहिनि। तव्हां पाण ॾिसो, घर ड्रया पिया आहिनि। अहिड़ो ज़ुल्म नंढड़ा बच्चा काॾे वठी वञूं? हा, काॾे वठी वञूं, कंहिंजे घर वञूं? असांजो चङो केर ई कोन्हे, हू मालिक आहे। ॿुधाई न, असांजो चङो केर न आहे। अलाह खां बिना केर न आहे बाबा। ॿुधाई न, अलाह खां बिना केर न आहे। कंहिंजो मदद नथो केर करे। असां वञूं कहिड़े पासे? मदद वारो हुजे त माण्हू उनखे चवे न, चंडे वञूं चनि त पाण ॼाणो। पाणी कढियो वञे, घर जी जेको आहे किरी पियो आहे, भला इन जो कुझु मदार त करायो वञे, पाणी जी निकाली कयो वञे। ॿियनि चौधारी जेको असांजा अमलदार जेका उमेदवार आहिनि कराई अथनि सफ़ाई, हर शइ कराई अथनि। असांजो को मालिकी नथो हिन कॉलोनी कयो वञे, न रोडनि जी, न रस्तनि जी, न पाणी निकाली जी, कंहिं शइ जी बि न असांखे को मदद कराई अथनि, को तंबू जी या कंहिं खाराइण पीआरण जी, कंहिं शइ जी कान कराई अथनि। जेके बि आहिनि जंहिं वटि वञूं था चवनि था हाली असां वटि केर बि न आहे, केर बि न अचे। पोइ असां कंहिं वटि कोन विया आहियूं, वेठा आहियूं बाईपास ते। उतां बि चवंदा लॾो खणो, उतां बि लॾो खणी हाणे कहिड़े पासे था वञूं? तो बराए महिरबानी असांजो अर्ज़ु आहे त इन्हनि खे कयो वञे, मुतालबो कयो वञे। करे थो सघे मिस्किन माण्हू का दरख़्वास्त कान था, केरु ॾाढो ॿुधे। असीं ग़रीब बेवाह बुख ते वेठा आहियूं, कुझु बि न आहे। जेकी महिरबानी पचेव सां कयो न त बसि असांजो हींअर हाल न आहे। हींअर असांजो हाल न आहे बाबू। वाकिया थिया, गुॾी निकितासीं, का शइ न निकिती, पेट में बुख वलोट पए पियो था मरी, का शइ न आहे। जेकी महिरबानी पचेव, छोरा ॿार वीचारा का शइ कान्हे, न रन जो न छोरा ॿार कुझु बि न, बुखिया हुआ धिका खाईंदा अथनि। जेकी महिरबानी पचेव सां